अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तों, मां आहियां फयाज़ अहमद, तव्हांजो इंग्लिश टीचर। डॉन फॉर द बिगिनर सेशन में असीं काफ़ी ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ न्यूज़ पढ़ूं पिया। अचो त इन सिलसिले खे अॻिते वधायूं। अॼु को न्यूज़ लेटेस्ट टू द एडिटर पोर्शन में निकितल आहे डान अख़बार जे। अॼु को न्यूज़ आहे डिजिटल एजुकेशन। डिजिटल एजुकेशन मां मुराद उहा तइलीम जेका इंटरनेट ज़रिए ॾिनी वञे या कंप्यूटर ज़रिए ॾिनी वञे। During the prevailing coronavirus pandemic, coronavirus हलंदड़ कोरोना वबा जे दौरान various educational institutions have started online study. मुख्तलिफ़ तालीमी इदारनि ऑनलाइन पढ़ाई ऑनलाइन तालीम शुरू कई आहे। लाइकवाइज साॻी तरह, लाइकवाइज माना साॻी तरह इंग्लिश में आए सिमिलरली। लाइकवाइज एडवर्ब आहे, असीं लाइकवाइज खे असीं उते इस्तेमालु कंदा आहियूं जिते माना पहिरीं जेका सूरत आहे ऐं पोइ वारी जेका सूरत आहे साॻी हुजे, उते असीं लाइकवाइज उनखे यूज़ कंदा आहियूं। Likewise, साॻी तरह पंजाब एजुकेशन डिपार्टमेंट हैज़ आल्सो टेकन ए कमेंडेबल इनिशिएटिव। पंजाब जे तइलीमी डिपार्टमेंट हिकु क़ाबिल तारीफ़ क़दम खई आहे, तइलीम घर, जंहिंजो नालो आहे तइलीम घर। which provides students an opportunity to watch lectures on their subjects। जेका शागिर्दनि खे हिकिड़ो मौक़ो फ़राहम करे ॾिए थी त शागिर्द पंहिंजे सब्जेक्ट जा लेक्चर ॾिसनि ऑन केबल टीवी में और ऑन एंड्रॉयड फ़ोन या एंड्रॉयड फ़ोन में। इट इज़ undoubtedly a positive step to save the students time। बिना के शक जे ही एक बेहतरीन कदम आहे शागिर्दनि जे वक़्तु बचाइण जे लाइ। एंड प्रोवाइड देम अ न्यू मोड ऑफ इंस्ट्रक्शंस, ऐं उन्हनि खे हिकु नए सिख्या जो तरीक़ो मुहैया करे ॾियण ते शागिर्दनि खे माना हीउ जेको तइलीम घर आहे, अहिड़ा प्रोजेक्ट आहिनि या तइलीम घर प्रोजेक्ट आहे, उहा शागिर्दनि जो वक़्तु बचाईंदी ऐं शागिर्दनि खे हिकु सिख्या जो नओं तरीक़ो ॾींदी। ऑन दी अदर साइड ऑफ द पिक्चर, हिन मसइले जे हिन पिक्चर जे अगरि असीं ॿिए पासे खे ॾिसंदासीं, इट आल्सो गिव्स एन अपॉर्चुनिटी टू द अथॉरिटीज़ टू फॉर्मुलेट अ सेटअप। इंतज़ामिया खे इहो हिकिड़ो मौक़ो फ़राहम करे ॾिए थी त हू हिकु निज़ाम सेटअप ठाहे फॉर द फ्यूचर, मुस्तक़बिल लाइ, टू एग्ज़ीक्यूट दिस प्रैक्टिस मोर इफेक्टिवली, त हिन प्रैक्टिस खे, हिन अमल खे पूरा सर नमूने सां करे सघिजे। कहिड़ो? ऑनलाइन तालीम वारो। It has been observed that majority of the students from rural areas and studying in government schools। गौर कयो वियो आहे या मुशाहिदो कयो वियो आहे दैट त माना शागिर्दनि जी अक्सरियत जेके सरकारी स्कूल में पढ़नि था या जेके ॻोठनि मां आहिनि, ॿराड़ी मां आहिनि, डू नॉट हैव केबल एंड इंटरनेट फैसिलिटीज़ एट होम, त उन्हनि वटि केबल ऐं इंटरनेट फैसिलिटीज़ घर में कोन्हनि। देयरफॉर तंहिं करे देयर इज़ ए डायर नीड टू एस्टेब्लिश इंफ्रास्ट्रक्चर, त सख़्तु ज़रूरत आहे त हिकिड़ो निज़ाम, हिकिड़ो जोड़िजे एंड लार्ज नेटवर्क्स ऐं नशरियात जो निज़ाम जोड़िजे टू अलो अ मैक्सिमम नंबर ऑफ द स्टूडेंट्स, त वधि खां वधि शागिर्दनि खे टू हैव एक्सेस टू दीज़ लेक्चर्स, शागिर्दनि जी इन्हनि लेक्चर्स ॾांहुं रसाई हुजे ऑन केबल टीवी में एंड मोबाइल फ़ोन्स में। दिस इज़ द टाइम टू डिजिटलाइज़ अवर एजुकेशन सिस्टम फॉर द डाउन ट्रोडन। ही वक़्तु आहे त असांजे तइलीमी निज़ाम खे डिजिटलाइज़ कजे
उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके तालीम खां महरूम आहिनि। इट विल मेक ए ह्यूज डिफरेंस, इन सां वॾो फ़र्क़ु ईंदो। एंड विल बी प्लेइंग हूंदो थोरो कंपोजिंग मिस्टेक आहे। ए वाइटल रोल इन प्रोवाइडिंग क्वालिटी एजुकेशन अक्रॉस दी कंट्री। सॼे मुल्क में हिकु मयारी तालीम ॾियण ते इहो डिजिटलाइज़्ड एजुकेशन सिस्टम आहे उहो अहम रोल अदा कंदी। स्पेशली टू दोज़, ख़ासि करे उन्हनि शागिर्दनि जे लाइ लिविंग इन फार फ्लंग एरियाज़, जेके ॾोराए इलाइक़े परे परे इलाइक़े में रहनि था, उन्हनि जे लाइ हिकु माना हेल्पफुल हूंदो। उन लाइ वॾो इन्हनि शागिर्दनि जे लाइ तमामु बहितरीनु क़दम थींदो। डियर स्टूडेंट्स, हीअ असीं न्यूज़ पढ़ी चुका आहियूं। अचो त हाणे इन मां निकितल वोकेबलरी खे पढ़ूं। डियर स्टूडेंट्स, असीं न्यूज़ पढ़ी आयासीं। अचो त इन मां निकितल वोकेबलरी खे ॾिसूं। पहिरियों वर्ड आहे प्रीवेलिंग मीन्स हलंदड़, जारी। सेकंड वर्ड है लाइक वाइज एडवर्ब आहे, सिंधी में साॻी तरह, इंग्लिश में सिमिलरली। इनिशिएटिव नाउन आहे। इनिशिएटिव माना विख या पेश रफ़्त, सिंधी में थींदो, इंग्लिश में मीनिंग जी थींदी स्टेप या एक्शन। मोड ऑफ इंस्ट्रक्शन मीन्स सिखिया जो तरीक़ो। फॉर्मुलेट मीन्स ठाहिण, इंग्लिश में जी मीनिंग आहे फ्रेम या क्राफ्ट। एग्जीक्यूट माना करण, तामील करण, फुलफिल इन इंग्लिश मीनिंग आहे। एक्सेस नाउन आहे, रसाई पहुच जी मीनिंग आहे ऐं इंग्लिश में जी एंट्रेंस मीनिंग आहे। डाउन ट्रोडन माना ॾुतड़ियल महरूम माण्हू, ऑप्रेस्ड। फार फ्लंग माना परे ॾोराऊं, इंग्लिश में जी मीनिंग आहे रिमोट। डियर स्टूडेंट्स, ही वोकेब आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। हिननि खे तव्हां फेर कयो, यादि कयो ऐं हिननि खे पंहिंजे इस्तेमाल में आणियो। ऐं आई होप के तव्हांखे अॼोको न्यूज़ सम्झ में अची वेंदो। वरी मिलूं था सुभाणे हिकु नए ख़बर सां। थैंक यू डियर स्टूडेंट्स।